तो जिनखे सज़ा ॾिनी आहे उहे सज़ा जा न पर मौत जा हक़दार हुया। दोस्तों अॼु जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं पहिरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों मुबारकूं हुजनि तव्हांखे। टीज़र 4 बि ख़ैर सां पंहिंजा वरी ड्रामे जो पहुची चुको आहे। हाणे ड्रामे जो पुरमो ईंदो, तव्हांखे कुझु ॾींहं पुरमो जो इंतज़ारु करिणो आहे। नेक्स्ट जेको वीक अचे थो, नेक्स्ट जेको सूमरु अचे थो, हिन सूमर ते जेको आहे हिन ड्रामे जो चांस आहे। हिन पोएं सूमर ते मां तव्हांखे ॿुधायो जेको गुज़रियो कल्ह मां तव्हांखे चयो त पुरमो ऐं टीज़र अची विया, 4 टीज़र ऐं पुरमो यकदमि अची विया त पोइ ड्रामो हलंदो। 50% चांस आहे न त अॻे सूमर ते, पर अॼु जेको आहे 24 कलाक जे अंदरि वरी हिकिड़ो ॿियो टीज़र ॾेई छॾियो, टीज़र चोथों। हाणे बाक़ी बचो पुरमो। दोस्तों हाणे पुरमो ईंदो। जी हाँ दोस्तों, हिन ड्रामे जो पंहिंजा वरी जो पुरमो ईंदो हिन हफ़्ते जे अंदरि जेको नओं सूमरु अचण वारो आहे। हिन सूमर ताईं हिन ड्रामे खे पहिरियों एपिसोड हलाइण जो इम्कानु आहे। जी हाँ दोस्तों, जेका पंहिंजा वरी ड्रामे जा शौक़ीन आहिनि उन्हनि जे लाइ वॾी ख़ुशख़बरी आहे। चोथों टीज़र अचण जो इहो सबूत आहे त हाणे पुरमो ईंदो ऐं पुरमे में हिन सूमर जो डेट ॾिनी वेंदी। राति जो 7:15 ते ड्रामे जी स्टार्टिंग थींदी। पंहिंजा वेरी जी हफ़्ते में 5 एपिसोड ईंदा हिन जा, जीअं तकरार जा ईंदा हुया ऐं या ज़हर ज़िंदगी ड्रामे जा ईंदा हुया। अगरि अपडेट तव्हांखे सुठी लॻे त महिरबानी करे शाहिद खोसो वर्क यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब, लाइक, शेयर करे छॾींदा। वॾियूं महिरबानियूं।